शायद अज जेके दुकानदार हजरात चैम्बर ऑफ कॉमर्स जा अगवान समाजी अगवान सिविल सोसाइटी सब हिते गॾु थिया आहिनि। केतिरनि माना मुंहिंजे ख़्याल में 2 साल खनि SSP साहब खे थिया आहिनि दादू में। हिन खां अॻु में बदअमनी हुई ऐं अवाम इहो ई सोचियो त नओं SSP ईंदो ऐं उहो कुझु अमुन कराईंदो, पर हिन त हद करे छॾी। माना ॾींहों ॾींहुं जेके घिटियुनि में पेदियूं गाॾियूं फुरिजनि, दुकान पिया था भॼनि, घरनि में चोरियूं पेदियूं थियनि। सिविल सोसाइटी, समाजी अॻुवान, दुकानदार नंढा वॾा हड़ताल करे करे थकिजी पिया, पर SSP साहब खे को बि उन ध्यानु कोन्हे त आवाम फुरिजे पई थी, लुटिजे पई थी। उन जे सिलसिले में हिते सभु दादू जा शहरी अॼु गॾु थिया आहिनि ऐं शटर बंदि हड़ताल जो जेको काल ॾिनो वियो आहे, असां सिविल सोसाइटी तरफ़ां समाजी अॻुवान तरफ़ां सभु उन्हनि सां गॾु आहियूं ऐं असां इहो ई चाहींदासीं त दादू में अमन अमान थियणु घुरिजे। ऐं असां आला अदलिया खे IG सिंध खे अपील था कयूं त हिन जो नोटिस वरितो वञे ऐं SSP दादू जेको आहे घणो वक़्तु थी वियो आहे, 2 साल थी विया आहिनि, महिरबानी करे हाणे वञी ॿिए ज़िले में वञे ऐं हिते असांखे को नओं SSP ॾिनो वञे जेको बहादुर हुजे, ईमानदार हुजे ऐं बहितरीनु पंहिंजो वर्क करे ऐं पुलिस जे हिसाब सां बि अमन अमान कराए सघे। ऐं जंहिं जा चोरियूं ऐं धाड़ा ऐं फुरियूं थियूं आहिनि उन्हनि खे जेके आहिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे वापसि कराई वञे।